सिंधी के क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारण लाइ सिंधी अदबी संगत पारां शुरू कयल मुहिम जारी आहे। मुहिम दौरान कराची में रैली कढी वई, जंहिंमें क़ौम परस्त तोड़े समाज जी धुरिन शिरकत कई। उन मौक़े ते सिंधी अदबी संगत जे जनरल सेक्रेटरी डॉक्टर मुश्ताक फुल ऐं ॿियनि सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर बशीर संजराणीअ सां पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया आहिनि। मां जी ॿोली ख़तरे में हुजे तॾहिं यकीनन न सिर्फ़ सिंधी अदीब जो, न सिर्फ़ शाइर जो, न सिर्फ़ लेखक जो, न सिर्फ़ सहाफ़ीअ जो, पर ही जेके सिविल सोसाइटीअ जा माण्हू अॼु तव्हां ॾिसो था, तरक़ी पसंद, जमहूरियत पसंद, क़ौम परस्त धुरनि जा माण्हू अॼु ॾिसो था, जन हीअ घुर शुरू कई आहे। ऐं हीअ घुर जेका असांजी जेका आहे पुरअमन घुर जेका हिकिड़ी तहरीक जी सूरत अख़्तियार कंदी थी वञे पई, त यकीनन सिंधी माण्हुनि जी हिन घुर खे कंहिं बि हालत में मञिणो ई पवंदो। जेके हुक्मरान इक़्तिदार में वेठा आहिनि, जिन वोट खणी इक़्तिदार में पहुता आहिनि सिंधी माण्हुनि जो, उन्हनि ते बुनियादी ज़िम्मेवारी थिए थी त हू जेके हिन माउ जी ॿोलीअ में वोट खणी इक़्तिदार ते वेठा आहिनि, असेंबली में सिंधी में ॻाल्हाइनि था पिया, उन्हनि खे असांजी गुज़ारिश आहे त पंहिंजे कननि मां कपा कढो, पंहिंजे अखियुनि तां पहा लाहे छॾियो, सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारियो, सिंधी ॿोली सां जेका नाइंसाफ़ी आहे उहा ख़तमु करियो, कराची जे तइलीमी इदारनि में सिंधी शागिर्दनि खे सिंधी पढ़ाई वञे, बल्कि हर इहो लाज़मी हुजे त सिंध जे हर तइलीमी इदारे में सिंधी ॿोली लाज़मी पढ़ाई वञे। पाकिस्तान जे ॿियनि ॿोलियुनि जे कमज़ोर हुजण जे करे असांजी ॿोली खे बि कमज़ोर करण जी साज़िश थी रही आहे। उन करे असां सभु सिंधी माण्हू इन नुक़्ते ते गॾु आहियूं त पंहिंजी हज़ारनि सालनि जी मिठड़ी ॿोली, जंहिंखे शाह लतीफ़ मिलियो, जंहिंखे सचल ऐं सामी मिलियो, जंहिंखे पंहिंजा सूरमा आहिनि, जंहिंखे पंहिंजो कल्चर, तमदुन ऐं तारीख़ आहे, उनखे बचाइण जे लाइ सिंधी अदबी संगत ऐं सभु क़ौम परस्त जमायतूं, अवामी जमहूरी पार्टी समेत सभई असां कोशिश में आहियूं त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारींदासीं। महिरबानी। 1 यूनिट मढ़ियो वियो त उन में सिंध समेत सिंध जे ॿोली खे बि यरगमाल बणाए क़ैदी बणायो वियो ऐं 1 यूनिट टुटण खां पोइ बि उहो सिंध सां बाज़ाब्ता 1 यूनिट न टुटो। ऐं इहो ई चवंदुसि उन में सिंधी ॿोली जो जेको राइट आहे त हू सिंध जी सरकारी ॿोली हुजणु खपे ऐं क़ौमी ॿोली जो उनखे दर्जो ॾियणु खपे। इहो सिंधी क़ौम जी घुर आहे। सिंधी ॿोली शाहूकार ॿोली, क़ौमी ॿोली रही आहे। अॼु बि जेको आहे सो सॼी सिंध जेको आहे सो इन करे सरापा एहतिजाज आहे। असां इहो हिन पाकिस्तान जी गवर्नमेंट खां इहो मुतालबो कयूं था त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो। धरती सां गॾु ॿोली जो हुजणु ज़रूरी आहे। असांजी जेका धरती आहे उहा अधु त असीं विञाए चुका आहियूं इन जी नाअहली जे करे, ऐं असांजा वसीला जेके उहे बि 70% असांजे हथनि मां निकिरी विया आहिनि। त इन जे करे घटि में घटि उन्हनि खे थोरो अहसासु थियणु खपे त हू कोशिशि कनि जेकॾहिं सभई मेंबर्स, सेनेटर्स जेके आहिनि गॾिजी जे पंहिंजी ॿोली खे बचाइनि त शायदि असां बची वञूं।